प्यारा दोस्तों, ये मुझो चैनल यूट्यूब चैनल इनाम लाइ मंग रहो। मुझे चैनल के लाइक कयो, सब्सक्राइब कयो। दोस्त असांजो प्यारो याकूब अहमद जरवार तमाम बेहतरीन मिस्त्री आ। एसी तव्हांखे भी लॻराइणी हुजे, ठहराइणी हुजे त इन खां ठहरायो। तमाम बेहतरीन मिस्त्री आ। आउटर सेट करे रहियो आहे छित ते। आउटर जी फिटिंग थी रही आहे। उन खां बाद हेठि वेंदासीं कमरे में। हींअर बि तव्हांखे ॾेखारींदुमि। हिन वक़्तु ही आउटर आहे, छित ते वेठा आहियूं। मामो याकूब जरवार, उन सां गॾु अब्दुल कयूम, ॿई तमामु बेहतरीन मिस्त्री आहिनि। जंहिंखे बि एसी लॻराइणी हुजे, फिट कराइणी हुजे नई, या उन खां अलावा रिपेयर कराइणी हुजे त भाउ हिन मिस्त्रीअ खे वठी वञो। हे तमामु बेहतरीन मिस्त्री आहे। इंशाअल्लाह तव्हांखे हे कमु करे ॾींदो। उन खां बाद तव्हां बार बार हिन खे ई घुराईंदो। हिकु तमामु बेहतरीन मिस्त्री आहे, असांजो प्यारो दोस्त आहे। हे आउटर फिट कयो अथई छित ते, खिले वतो। मां गॾु वेठो आहियांसि। जी दोस्तों, हिन वक़्तु आउटर तयारु थी चुको आहे, बिल्कुलु बि तयारु थी वियो आहे। हाणे हिन वक़्तु मां हेठि वेंदुमि, हेठि तव्हांखे ॾेखारींदुमि एसी। जी दोस्तों, हे ॾिसो, ही फिट करे रहियो आहे। मथां आउटर फिट थी चुको आहे। हे हिन वक़्तु हेठों तयारु करे रहियो आहे एसी। हिन खां बाद जॾहिं हलंदी कोई भी मां तव्हांखे अॻिते हली ॾेखारियां थो। मुंहिंजे चैनल खे लाइक भी कयो, सब्सक्राइब भी कयो, शेयर भी कयो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। जी दोस्तों, हिन वक़्तु एसी बिल्कुलु तयारु थी चुकी आहे, हली रही आहे। तव्हां ॾिसी सघो था।